नाज़रीन, जाती खां पेश आहे अमीन थेम जी रिपोर्ट। जाती वेझो ॻोठ बसरियो जत में हलंदड़ BHU बसरियो जत गुज़िरियल केतिरे अरसे खां बंदि पियल आहे। BHU ते मुक़ररु थियल डॉक्टर ऐं डिस्पेंसर घर वेठे पघारूं खणण लॻा आहिनि। इन सिलसिले में ॻोठ बसरियो जत ऐं आसपास जे ॻोठनि जे रवासीन मोहम्मद बख्श जत, शेर मामूद जत, नूर मामूद जत ऐं ॿियनि STV न्यूज़ आॾो ॿुधायो त असांजे ॻोठनि में BHU बसरियो जत जेको हेल्थ खाते जी लापरवाही सबबु गुज़िरियल केतिरे सालनि खां बंदि पियल आहे। सेंटर जी बिल्डिंग भूत बंगलो बणिजी वई आहे। डिस्पेंसरी ते ड्यूटी कंदड़ डॉक्टर ऐं डिस्पेंसर घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। हिननि वधी चयो त असांजे ॻोठनि समेत ॿियनि ॻोठनि जा मरीज़ बि हिन डिस्पेंसरी मां इलाजु कराईंदा हुआ, जेके हाणे ॻाढ़ा किराया भरे शहर मां वञी इलाजु कराइनि था। उन्हनि हुकूमत सिंध, सेक्रेटरी सिहत ऐं DHO सजावल खां मुतालबो कयो आहे त BHU बसरियो जत खे रेगुलर करे इलाइक़े वासियुनि खे तबी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। अमीन थेम, STV न्यूज़ जाती। हर ख़बर अव्हां जी नज़र ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु STV न्यूज़।